अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जी वीडियो आहे MS ऑफिस इंस्टॉलेशन जे बारे में। हिन वीडियो में पाण ॾिसंदासीं त MS ऑफिस जेका आहे इंस्टॉल कहिड़े तरीक़े सां थींदो ऐं कहिड़े कहिड़े सॉफ्टवेयर जी हुन में नीड हूंदी या छा आहे, मतिलबु जेका पूरो प्रोसेस आहे उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि जीअं मां विंडोज़ इंस्टॉलेशन जो ॿुधायो हुयो। त हलो था शुरू कयूं था। सभिनीनि खां पहिरीं त मां तव्हांखे हिकिड़ो लिंक ॾींदुमि, तव्हां हुतां जेका आहे डाउनलोड करे सघो था पंहिंजो MS ऑफिस जो लिंक। हुतां तव्हांखे ISO फाइल मिली वेंदो। जीअं पाण विंडोज़ में ISO फाइल डाउनलोड कयो हुयो, इन तरह इन में बि ISO फाइल डाउनलोड थी वेंदो। ॿ तरीक़ा हूंदा आहिनि, या त तव्हांखे विनरर जो फाइल मिली वेंदो, ज़िप फाइल जेका हूंदो आहे उनखे तव्हां एक्सट्रैक्ट कंदा आहियो त उन मां तव्हांखे सेटअप मिली वेंदो आहे, तव्हां हुतां बि इंस्टॉल करे सघो था। ऐं नॉर्मली जेका पाण इंटरनेट सां वधीक डाउनलोड कंदा आहियूं त उहो ISO फाइल जी फॉर्म में डाउनलोड थींदो आहे ऑफिस जो सेटअप। ठीकु आहे, त सभिनीनि खां पहिरीं छा करिणो आहे त ISO फाइल जेका आहे उहो विंडोज़ 10 में त ईज़ीली ओपन थी वेंदो आहे, कोई इशू ई न हूंदो आहे। ठीकु आहे, उन ते पाण क्लिक कंदा आहियूं त उहो ऑटोमेटिकली CD जी फॉर्म में जीअं हूंदो आहे, पाण CD लॻाईंदा आहियूं इन तरह माई कंप्यूटर में अची वेंदो आहे। बट विंडोज़ 7 में जेका आहे इहो सिस्टम न आहे। त हाणे इन में छा कंदासीं, इन करे मां इहो जेका वीडियो आहे विंडोज़ 7 ते तव्हांखे ॾेखारियां पियो। इन में पाण छा कंदासीं, सभिनीनि खां पहिरीं त इहो तव्हां ॾिसी सघो था माइक्रोसॉफ्ट ऑफिस जो इहो सेटअप डाउनलोड कयल आहे 2013 जो। ठीकु आहे, त इनखे डबल क्लिक करियां थो त ऑप्शन छा कुझु नथो अचे। ठीकु आहे, हितां तव्हां फ़िलहालु कुझु नथा करे सघो। इनखे सिंपल पाण छा कंदासीं, हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे ISO ओपनर। ठीकु आहे, इहो बि मां लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾींदुमि। इहे सॉफ्टवेयर आहे, इन जो इहो सेटअप आहे। ठीकु आहे, हिनखे पाण इंस्टॉल कंदासीं सभिनीनि खां पहिरीं, डबल क्लिक, यस। ठीकु आहे, हाणे छा कंदासीं, सभिनीनि खां पहिरीं इनखे नेक्स्ट 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 एंड नेक्स्ट। ठीकु आहे, जेका ऑप्शन आहिनि इनखे इहो क्लिक करे छॾो। हाणे लॉन्च थी वियो आहे। ठीकु आहे, हिन में तव्हां सिंपल हिकिड़ी शइ करियो, ओपन करियो फाइल, जेका मथे ऑप्शन आहे इनखे डाउनलोड जे फोल्डर में हलिया वञो। उते तव्हांजो इहो जेका ISO फाइल आहे उहो पियो हूंदो, इनखे सिलेक्ट करे छॾो, डबल क्लिक। ठीकु आहे, हाणे छा कंदासीं, तव्हांखे आउटपुट कहिड़ी जॻह ते खपे थो आउटपुट फोल्डर सिलेक्ट करे छॾो। मां उहो ई मतिलबु ऑटोमेटिकली सिलेक्ट हूंदो आहे जितां तव्हां जेका आहे इनपुट वरितो आहे, त मां उहो ई फ़िलहालु रखां थो ऐं एक्सट्रैक्ट ते क्लिक करियां थो। ठीकु आहे, इनखे यस करे छॾो ऐं इहो कुझु टाइम कुझु मिनट्स में इहो तव्हांजी जेका एक्सट्रैक्शन आहे इहो कंप्लीट थी वेंदी। हिन खां पोइ जेका फोल्डर आहे उहो मां तव्हांखे सम्झायां थो त उनखे कीअं इंस्टॉल करिणो आहे हुतां MS ऑफिस। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसी सघो था इहो जेका एक्सट्रैक्शन आहे इहो कंप्लीट थी वई आहे ऐं हे फोल्डर जेका आहे इहो ओपन थी चुको आहे। ठीकु आहे, हिन में छा आहे, लास्ट ऑप्शन छा आहे, सेटअप। ठीकु आहे, पाण हिन ते क्लिक कंदासीं ऐं यस। ठीकु आहे, हिन खां पोइ तव्हांजे साम्हूं इहो जेका डायलॉग बॉक्स आहे इन तरीक़े सां ईंदो। इनखे तव्हांखे एग्री करिणो आहे हितां ऐं कंटिन्यू। ठीकु आहे, हिनखे भले तव्हां हींअर हटाए छॾो, को मसइलो न आहे। इंस्टॉल नाउ, ऐं इहो इंस्टॉलिंग स्टार्ट थी वई आहे। ठीकु आहे, हाणे तव्हांखे कुझु टाइम लाइ वेट करिणो पवंदो, उहो ई आहे त इहो सिस्टम थोरो स्लो आहे त टाइम थोरो वधीक लॻंदो नॉर्मल PC सां। त हिते जेका इहो इंस्टॉलेशन जॾहिं कंप्लीट थी उन खां पोइ मां अॻिते तव्हांखे ॿियो प्रोसेस ॿुधायां थो त अॻिते छा करिणो आहे। जीअं त हाणे तव्हां ॾिसी सघो था जेका इंस्टॉलेशन आहे उहो कंप्लीट थी वई आहे। ठीकु आहे, ऐं इनखे क्लोज़ कंदासीं। हाणे पाण छा कंदासीं, स्टार्ट ते क्लिक कंदासीं, हिते ऑल प्रोग्राम ते क्लिक कंदासीं। हीअ तव्हां ॾिसी सघो था माइक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 जो ऑप्शन अची चुको आहे। ठीकु आहे, हाणे हिन ते राइट क्लिक कंदासीं। ठीकु आहे, हुन खां पोइ ओपन छा थींदो, इहो हिकिड़ो फोल्डर ओपन थी वेंदो। हाणे हिन में जेका तव्हांजे कम जा आहिनि फाइल
वर्ड आहे, ठीकु आहे, वर्ड 2013 इन जो शॉर्टकट पाण डेस्कटॉप ते रखंदासीं। इन सां अलावा पावर पॉइंट सिखंदासीं त उहो बि आहे, ठीकु आहे। डेस्कटॉप ते शॉर्टकट रखी छॾियो। इन खां अलावा एक्सेल, ठीकु आहे। हाणे छा कंदासीं, इन ते डबल क्लिक कंदासीं, ठीकु आहे। हाणे हे जेका ओपन थींदो उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाए थो छा करिणो आहे। हिन वक़्तु मूं वटि नेट जेका आहे कनेक्ट आहिनि लैपटॉप में, ठीकु आहे। त छा कंदासीं, ऑप्शन अची वेंदो, को मसइलो न आहे हिन जो। हिन खे कंदासीं क्लोज़, ठीकु आहे। हे जेका वर्ड आहे पंहिंजो ओपन थी वियो हूंदो हिन में। हे तव्हां ॾिसी सघो था वर्ड जेका आहे पंहिंजो उहो ओपन थी चुको आहे। सिंपल मां हिन में थोरो बसि इहो ॿुधाए छॾियां त इहो जेका इंटरफेस आहे इहो ईंदो 2013 जेका मां हलायां पियो हिन में। ऐं इन खां पोइ जेका पाण इहो सीरीज़ फॉलो कंदासीं हुन में 2016 जो इस्तेमालु कंदासीं। मां पंहिंजो जेका ॿियो पर्सनल लैपटॉप आहे उन सां उहो रिकॉर्डिंग कंदुमि। उन में क्वालिटी थोरी बहितरु आहे, उनजी स्पीड सुठी आहे, त उन सां फर्दर जेका वीडियोज़ आहिनि अपकमिंग वीडियोज़ उहो उन सां रिकॉर्ड थींदी, ठीकु आहे। त मां चयो तव्हांखे ॿुधाए छॾियां इहो सभु। हिन सां अलावा मां तव्हांखे इहो बि ॿुधाए छॾियां त इहो जेका एक्टिवेट न हूंदो आहे त हिनखे एक्टिवेट करण जो तरीक़ो तव्हां आराम सां यूट्यूब ते ॾिसी सघो था, ठीकु आहे। त तव्हां हुतां एक्टिवेट बि करे सघो था। ऐं अगरि तव्हां चाहियो था त तव्हां मूंखे कमेंट करे छॾिजो, मां तव्हांखे लिंक प्रोवाइड कंदुमि ड्राइव जो। तव्हां हुतां बि जेका आहे डाउनलोड करे उहो फाइल त पंहिंजी जेका वर्ड आहे या पंहिंजो जेका ऑफिस आहे उनखे एक्टिवेट करे सघो था, ठीकु आहे। त इहो हुयो अॼु जेका इंस्टॉलेशन जी वीडियो। हिन में सिंपल ॿियो कुझु न आहे, सिर्फ़ु इंस्टॉलेशन जो प्रोसेस आहे त कहिड़े तरीक़े सां इंस्टॉल करिणो आहे। छाकाणि त हिन में ISO फाइल जो चकर हुयो त मां चयो इहो बि डिटेल मां ॿुधाए छॾियां त तव्हांखे जेका आहे प्रॉब्लम न थिए हिन में। त आई होप तव्हांखे हाणे इंस्टॉलेशन में कोई इशू न थींदो। तॾहिं बि तव्हांखे कुझु इशू हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो था। पोइ अॼु जो टॉपिक ख़तमु थिए पियो हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक सां गॾु। उन में पाण पहिरीं इंट्रोडक्शन टू वर्ड कंदासीं, ठीकु आहे। उन में वर्ड जे बारे में थोरो ॾिसंदासीं, वर्ड जा ऑप्शन छा हूंदा आहिनि, हे ऑप्शन जेका मथे अचनि पिया हिनखे छा चइबो आहे, त इहो सभु डिटेल में इंशाल्लाह जेका पंहिंजी नेक्स्ट वीडियो हूंदी उन में ॾिसंदासीं। त पोइ अॼु जी क्लास थिए पई ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।